मशहूर शायर ऐं अदीब गुलाम हुसैन रंगरेज़ वल्द शफ़ी मोहम्मद खटी 18 अप्रैल 1945 ईस्वी ते मीरपुर बठोरो ज़िले ठटे में ॼाओ। हिन जा वॾा कपिड़ो रंगण जो कमु कंदा हुआ, उन करे रंगरेज़ सॾिजनि था। गुलाम हुसैन शुरूआती प्राइमरी तइलीम मीरपुर बठोरो में हासिल कई ऐं MA पॉलिटिकल साइंस, BEd, MEd सिंध यूनिवर्सिटी जामशोरो मां करे LLB जो इम्तिहान सिंध लॉ कॉलेज हैदराबाद में पास कयईं। उन्हीअ दौरान 1963 ईस्वी में प्राइमरी उस्ताद मुक़ररु थियो, 1967 ईस्वी में सेकेंडरी उस्ताद थियो ऐं 1985 ईस्वी में एलिमेंट्री कॉलेज ऑफ एजुकेशन मीरपुर बठोरो में लेक्चरार मुक़ररु थियो। नौकरीअ दौरान ट्रेनिंग लाइ ईंदड़ उस्ताद खे समाजी ऐं क़ौमी शऊर ॾियण जो कमु ख़ुशि असुलबी सां कयईं। 1994 में रिटायर थियो ऐं 1995 ईस्वी खां वठी बाक़ाइदे वकालत शुरू कई। गुलाम हुसैन रंगरेज़ लिखण जी शुरूआति मैट्रिक पढ़ण दौरान कई। मीरपुर बठोरो में अदब ऐं तहरीक तहमीर अदब जो अदबी महफ़िलूं थींदियूं हुयूं, जिन में हिसो वठंदो रहंदो हो। उन्हनि इदारनि सां सलहाड़जण जे करे संदसि लिखण में पुख़्तगी, मामनियत, रंग में रचा पैदा थियो। अॻिते हली संदसि वाबस्तगी सिंधी अदबी संगत सां थी, जंहिं करे मथस जदीद ऐं तरक़ी पसंद अदीब जो रंग ग़ालिब थियो। गुलाम हुसैन रंगरेज़ जे इल्मी अदबी तरबियत में अब्दुल फ़ताह अब्द बठोराईअ जो वॾो हथु रहियो, जेको पंहिंजे दौर जो बहितरीन शाइर हो ऐं बज़म सूफ़िया सिंध सां लाॻापियल हुयो। गुलाम हुसैन रंगरेज़ अदब जे समूरी सिफ़ुनि ते लिखियो आहे, जिन में मज़मू, तहक़ीक़, कहाणियूं, कालम, तनक़ीद ऐं तर्जुमा वग़ैरह शामिल आहिनि। संदसि कालम जी चवां सच जे उनवान सां रोज़ानी अवामी आवाज़ में काफ़ी अरसे ताईं सिलसिलेवार छपबा रहिया। गुलाम हुसैन रंगरेज़ 1988 ईस्वीअ में सिंधी अदबी संगत सिंध जो 2 साल लाइ बिना मुक़ाबले सेक्रेटरी जनरल चूंडियो हो, छो त संदसि मुक़ाबले वारे उम्मीदवार ताज जोए संदसि हक़ में हथु खणी वरितो। संदसि दौर में सिंधी अदबी संगत जे कारकर्दगी काफ़ी नुमाया रही। तंज़ीमकारी ऐं राब्ताकारी बहितर रही। संगत पब्लिकेशन जारी कयईं। सिंध खां ॿाहिरि कोइटिया, वाह, कैंट, रावलपिंडी ऐं इस्लामाबाद जे शाख़ुनि जा दौरा कयईं। केतिरियूं ई कॉन्फ्रेंसूं ऐं कामयाब अदबी प्रोग्राम करायईं। गुलाम हुसैन रंगरेज़ जी शाइरी सिंध जे नाले वारे फनकारनि ॻाई आहे। संदसि हेठियां किताब छपजी चुका आहिनि। 1 सरमद छा थो सोचे, मज़मून 2 वखर सो वहा, मज़मून 3 ग़ुलाम जा टहकड़ा, अलफ़ लैलवी नाटक जो अंग्रेज़ीअ तां तर्जुमो 1990 ईस्वीअ में, 4 अखें उज उपार शाइरी 2005 ईस्वीअ में ऐं 5 वर्क ज़िंदगी डायरीअ जा वर्क 2010 ईस्वीअ में शामिल आहिनि। गुलाम हुसैन रंगरेज़ जी सियासी ऐं फ़िक्री वाबस्तगी फ़िक्र जे एम सैयद ऐं तरक़ी पसंद तहरीक सां रही। अयूबी मार्शल लॉ, भुट्टे दौर ऐं ज़ियाउल हक़ जे दौर में फ़िक्री ऐं सियासी फ़आलियत जे करे खेसि सिंध जे ॾोराहान ज़िलनि में बदिली कयो वियो। भुट्टे दौर में 2.5 महीना कराची सेंट्रल जेल में क़ैद रहियो। रंगरेज़ जी आदर्शी शख़्सियतुनि में GM सैयद ऐं मोहम्मद इब्राहिम जोयो रहिया आहिनि। खेसि 3 पुटनि ऐं 5 न्याणियुनि जो औलाद थियो। हिक पुट जी फूह जवानीअ में अलमियाती मौत खेसि झोरे विधो। अदीब गुलाम हुसैन रंगरेज़ अॼु असां में नाहे रहियो। इंसान जी अज़मत खे वधाए